Expression is inextricable for everything the nature has created. Everything expresses in its own fashion or represents the expressions of its creator. All the expressions convey some thoughts through appearance, signs and symbols, gestures and postures, movements and stillness, through the calm or the storm, through the words or swords, through the sounds, pitch and tone of voice, and all that creates what we call a language, employed mutually by a certain ethnicity as expressions of its thoughts. Majority of humans communicates for day-to-day businesses and common purposes, whereas the minority to create literature and to share their head to contribute to the fields of education, sciences, history and art. One such thoughtful mind, a human at heart, a man of simplicity and modesty, in the continent of Asia, on the land of the glorious civilization of Indus in Pakistan, is Muhammed Saleem Channa, known in the world of modern-day Sindhi literature as Saleem Channa. Saleem Channa is a master of pen. He literally knows how to draw a complete multicolor, multi-dimensional picture of a scene, an ambiance in the minds of his readers. He, through his apt writing, takes the thoughts, feelings and emotions of the reader to a world of natural beauty, to a state of peace and serenity, and to even harsh realities of life. He has published 28 books so far as the author, 27 in Sindhi and 1 in English languages, that are collection of his writing. His work includes novels, poetry, short stories, features, interviews and personality profiles. A lot more of his work is yet to be published. A writer, a poet, an artist, a social and literary activist, a journalist, Saleem Channa was born on the 5th of April 1954 in Hyderabad, Sindh, in the family of Channa of Pat Sharif, esteemed for their caliber of and services in education and literature. His father, Sir Najamuddin Channa, and his grandfather and other elders were all fond of literature and history. Growing up in that ambience where one would find aroma of books and access to never-ending text pouring in almost every day, enriching the in-house libraries, Saleem Channa had to fall in love with the literature. His father would take him and his brothers to gathering of elders where the discourse would be on history, politics and current affairs. Right from his childhood, this creative mind began to explore the pages of his potential. At school, when he was in grade 3, he would spontaneously create and tell stories to his class fellows as their monitor, holding their attention, maintaining discipline in class in occasional absence of their teacher. By grade 4, he had started to write down his short stories. In grades 5 and 6, he was composing poems, articles and features of his own. Saleem Channa did his elementary drawing in 1971 and matriculation in 1973 from Nur Muhammad High School, Hyderabad. He did his Bachelor's of Arts in 1979 and his Master's in Sindhi in the year 2003. For his livelihood, he started to work at a newspaper stand. Later, he worked in various positions, a compounder,
a medical assistant, and a laboratory assistant and insurance agent. His formal career took off in customs dry ports, retiring thereof as a superintendent in 2016. Saleem has great sense of aesthetics, and he is an avid observer of nature and possesses an immense zeal for literature and history. That all could be seen in his journals, of his personal collected cuttings from various newspapers, magazines, and other publications from the time as early as from the past 50 years. He has been an effective social activist, never caring for fame or glory. Since his teenage, he stood up for the just causes, for the rights of common folks, students, doctors, teachers, writers, artists, journalists, and others alike. Saleem himself, as well as along with others, has organized many rescue and relief camps, volunteered to countless medical camps, providing medical first aid and food supplies and other basic rescue provisions. He has donated books in large numbers and has helped collect books for various libraries throughout Sindh. Some of his first few books have been donated to the British Library, London, in the Sindhi language section. He ran mass signature petition movements supporting individuals and other social causes. Saleem has introduced and featured quite a few individuals to the literary world, to writing, to journalism, and to publishing, of which he does not mention. All of his writings and his own character throughout his life reveal the pure nature of this simple Saleem. A self-made, always on foot, never tiring, strong-willed, yet sensitive soul. Saleem Channa is a kind, caring and sincere friend, brother, husband and father. He has one son and 3 daughters. Saleem Channa Sahab is a character with open heart to appreciate and help others with his priceless empathy. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं 5 अप्रैल 1954 ईस्वी ते सदर जे इलाक़े में बेलियर क्लिनिक आहे, उन जे साम्हूं हिकु पुराणी बिल्डिंग हुई जेका हाणे उते प्लाज़ा ठही वई आहे, उते ॼाउसि। मुंहिंजी जेका डॉक्टराणी मिसिस मोहम्मद अली हुई ऐं नर्स जेका हुई उनजो नालो रोज़ी हो। उते कुझु वक़्तु रहण खां पोइ 1958 में असां कुझु महीननि लाइ कोटड़ी ऐं शिफ्ट थी आयासीं। ॻाढ़नि जो पिड़ आहे कोटड़ी में, जेको दरिया जे कप ते आहे। उते असांजो अज़ीज़ मुख़्तियारकार अब्दुल क़यूम चन्ना उहो रहंदो हो। उन जे पासे में ई पाड़े में असां मसवाड़ ते जाइ वरिती। कोटड़ी में रहण दौरान मूंखे जेके यादगिरियूं अचनि थियूं त मां पंहिंजे वॾे भाउ सां ऐं अब्दुल क़यूम चन्ना साहिब जे ॿारनि सां, पुटनि सां जॾहिं दरिया ते वेंदो हुउसि त उते दरिया ते जेको आहे सो जेके पखाली आहिनि उहे पखालुनि में पाणी भरे ऐं गॾनि ते या कंहिं ॾांद ते रखी ऐं पोइ उहे कोटड़ी शहर में अची पाणी जेको आहे घरनि में पहुचाईंदा हुआ। ॿियो जेके पले ऐं मच्छी जा होका हूंदा हुआ उहे बि तमामु घणा ॿुधण में ईंदा, जेके मूंखे ज़हन में हींअर अचनि था, रिकॉल थियनि था। असीं तक़रीबन ॿ भाउर ऐं हिकिड़ी भेण अब्दुल क़यूम चन्ना साहिब जे ॿारनि सां रांदि खेॾंदा हुआसीं ऐं उन्हनि में असांखां उमिरि में वॾो कामरेड नज़ीर अहमद चन्ना, जेको अॼु हाल हयात आहे ऐं हिकिड़ी बैन अवी शख़्सियत तौरु सुञातो वञे थो, उहो बि असां सां गॾु रांदि में शामिलु हूंदो। ॿी जेका कोटड़ी जी मूंखे यादगिरी आहे उहा इहा त साईं अब्दुल क़यूम चन्ना साहिब जी जेका घरवारी आहे, जेका असांजी ख़ाला हुई, उन सां गॾु असां टांगे में चढ़ी अम्मा ऐं असां ॿार गॾिजी साईं पंहिंजो बाबा सलाउद्दीन वटि विया हुआसीं। उहो तॾहिं हयात हो,
मूंखे चङी तरह यादि आहे त असां टांगे ते चढ़ी वञी उन्हनि सां मिलिया हुआसीं ऐं उन्हनि वटि हिकिड़ो दॿो हो जंहिंमें शायदि कुझु सिका हुआ जेके हू खड़काए रहियो ऐं को ज़रूरतमंद जेकॾहिं आयो थिए त उनखे उहे सिका ॾिनई थिए। उन खां पोइ असां जल्दी वरी हैदराबाद शहर में शिफ्ट थी आयासीं। हैदराबाद शहर में अशरफ शाह जो उतारो साले बिलावल चाढ़ी जिते ज़नानी अस्पताल ख़तमु थिए थी उतां खां उहा चाढ़ी चढ़े थी। हाणे उहा रेशम गली जो हिसो बणिजी वई आहे। उते विच ते असांजो घर हो, पासे में चाकिन जो घर हो, उन्हनि जो घाणो हो ऐं असांजे घर जे पुठियां वरी कलोड़ा अब्बासी रहंदा हुआ, उन जे पुठियां वरी रिगारी रहंदा हुआ। इहे 3 घर असां सिंधियुनि जा हुआ ऐं असांजे पुठियां वरी हिंदुस्तान मां लॾे आयल ख़ैराती जेके लाटूं ऐं पंहिंजो इटी ॾकर ऐं बाबीननि जो कमु कंदा हुआ उहे रहंदा हुआ। उते जूं जेके यादगिरियूं आहिनि हाणे तव्हांखे ॿुधायां पंहिंजो पहिरियां ख़ानदानी पस मंज़र त असीं पाट या चना आहियूं ऐं पाट पुराणीअ मां असांजो वॾो नाले बहारदीन चना लॾे पाट शहर में अची रहियो हो ऐं उनजो पुटु गुल मोहम्मद चना वरी उनजो पुटु, उनखे 4 पुट थिया। उन्हनि मां हिकिड़ो पुटु मोहम्मद इसहाक जंहिंखे उर्स बि चवंदा हुआ, उहो मुंहिंजो पढ़ ॾाॾो हो। वरी उनखे जेको पुटु ॼाओ उहो बहारदीन हो, उहो मुंहिंजो ॾाॾो हो। उनखे जेको पुटु ॼाओ मुंहिंजो वालिद साहबु नजमदीन चना, मुंहिंजे वालिद साहब जो ॿियो भाउ हो अब्दुल हक चना, उहो तपेदार हो पर नौजवानी में उहो वफ़ात करे वियो। बाबा बि तपेदारी जो कोर्स करे रेवेन्यू डिपार्टमेंट में आयो हो ऐं बैराज सुपरवाइज़र जी हैसियत में रिटायर कई। बाबा शुरू में कुझु वक़्तु कुझु साल पंहिंजो प्राइमरी मास्तरी बि कई ॻोठ में ऐं भरपासे जे इलाइक़नि में। बाबा खे नंढे हूंदे खां वठी जेको आहे सो किताबनि गॾु करण जो तमामु घणो शौक़ु हो। मुंहिंजो ॾाॾो बि किताब जेको आहे सो घुराईंदो हो अलीगढ़ मां, कराची मां, छो त असांजा काफ़ी मिट माइट जेके आहिनि से या त अलीगढ़ में पढ़ंदा हुआ या कराची में नौकरियूं कंदा हुआ। जीअं ख़ान साहब अली बख़्श चना ऐं पंहिंजो ख़ान साहब अब्दुल्ला चना। ख़ान साहब अब्दुल्ला चना मुंहिंजे ॾाॾे ऐं मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजे नाने ऐं मुंहिंजी नानीअ, इन्हनि चइनी जो सॻो सोटु हो। तंहिं करे असांजो पाण में कुर्ब बि तमामु घणो हो ऐं इन हवाले सां मुंहिंजी वालदा बि जेका आहे सा पढ़ियल लिखियल हुई पर उनजी तालीम सिंधी फाइनल हुई ऐं ॿियो क़ुर शरीफ़ जी उनजी तालीम हुई ऐं आख़िर में उहा पंहिंजो प्राइमरी उस्तादा थी रिटायर थी ऐं पाड़े में हू ॿारनि खे क़ुर शरीफ़ पढ़ाईंदी हुई। पर घर में जेके किताब मौजूदु हूंदा हुआ, जीअं बाबा जी लाइब्रेरी घर में मौजूदु हुई जेका मूं उते पंहिंजे हैदराबाद उलंदे कचे वारे घर में ॾिठी, जेको अशरफ शाह जो पाड़ो ॿुधायमि तव्हांखे। उते बाबा जी हिकिड़ी कोठी हुई जंहिंमें 4-5 वॾियूं पेतियूं हुयूं जेके किताबनि सां भरियल हूंदियूं हुयूं। जिन किताबनि सां गॾु उन ज़माने में जेके मैगज़िन्स हुआ ऐं अख़बारूं हुयूं, अख़बारूं त रोज़ु हिकु इबरत अख़बार त रोज़ु घर में ईंदी हुई पर कॾहिं कॾहिं ॿियूं अख़बारूं बि ईंदियूं हुयूं ऐं ईअं जेके आहिनि से अख़बारुनि ऐं किताबनि ऐं रिसालनि सां उहा कोठी भरियल हूंदी हुई। ऐं नंढे हूंदे खां वठी उन कोठी में वञी उन्हनि किताबनि खे ॾिसंदो हुउसि। मुंहिंजी जेका पहिरीं एडमिशन थी आहे, तालीम जी शुरूआति थी आहे, उहा मैडम अमीना खमीसाणी जेका मुंहिंजे सॻे नाने जी सॻी मारोट हुई, उन मूंखे पंहिंजे हथ सां वञी हिमायत इस्लाम जे इंग्लिश मीडियम में दाख़िल करायो जुलाई 1959 ईस्वी में ऐं उन ई साॻे स्कूल में मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद इकबाल चना ऐं मुंहिंजी वॾी भेण जेका मूंखां वॾी हुई नसरीन अख्तर चना अॻे ई दाख़िल हुआ। ईअं मुंहिंजी शुरूआति जेका आहे सा तालीम जी हिमायत इस्लाम खां थी। पर पोइ के सबब अहिड़ा थिया जो 3 या 3.5 सालनि खां पोइ अम्मा जी ऐं असांजी जेका क्लास टीचर हुई उनजी पाण में अणबड़त थी पई, उहे पाण में न ठहियूं ऐं उहे मंज़र मूंखे यादि आहे। पोइ अम्मा कावड़ में मूंखे ॿांह खां वठी उहा हली आई हुई ऐं पोइ वालिद साहब जेको छंछरु ॾींहुं मोटंदो हो ऐं सूमरु ॾींहुं वरी सवेर पंहिंजे ड्यूटी ते हलियो वेंदो हो। उहो सूमरु ॾींहुं मूंखे मियां अली बख़्श स्कूल आहे काज़ी अब्दुल कयूम रोड ते
उनजे हेडमास्टर वटि वठी आयो ऐं उते अची उन नए सिर मूंखे जेको आहे पहिरें दर्जे में दाख़िलु करायो ऐं उन जॾहिं पैदाश जी उन खां तारीख़ पुछी त बाबा खे उहा सही यादि न हुई, सो उन अंदाज़े ते उनखे जेका डेट ऑफ बर्थ ॿुधाई उहा ॿुधाई 17/9/1956। ईअं मुंहिंजे स्कूली रिकॉर्ड ऐं सर्विस रिकॉर्ड में मुंहिंजी जेका डेट ऑफ बर्थ आहे उहा 17/9/1956 आहे, पर मुंहिंजी असुलु जेका डेट ऑफ बर्थ आहे जेका घरेलू रिकॉर्ड मुताबिक़ आहे या हिमायतुल इस्लाम जे रिकॉर्ड मुताबिक़ आहे उहा 5 अप्रैल 1954 ईस्वी आहे। मियां अली बख्शी स्कूल में ख़ासि ॻाल्हि इहा थी त जेको आहे सो आउं बाबा जी लाइब्रेरी में जीअं त वेंदो रहंदो हुउसि ऐं उतां जेके पिक्चर्स ख़ासि तौर ते मूंखे पिक्चर्स अट्रैक्ट कंदियूं ॾाढियूं। उनजो पस मंज़र वरी इहो आहे त जॾहिं आउं हिमायत इस्लाम में पढ़ंदो हुउसि त उन स्कूल में दौरान मूंखे जेके चॉकलेट ईंदा हुआ उन्हनि जे अंदरि जेके पनियूं हूंदियूं हुयूं उहे ॾाढो अट्रैक्ट कंदियूं ऐं आउं उहे पनियूं कढी चॉकलेट खाई उहे पनियूं वरी पंहिंजे उन में बुक में या कापी में रखी छॾींदो हुउसि ऐं उतां जॾहिं स्कूल मां मोटंदो हुउसि त घर में अची ड्रेस चेंज करे काठ जा दरवाज़ा जेके आहिनि उन में जेके कलर पेंसिल्स हुयूं उन्हनि कलर पेंसिल सां आउं शिकलियूं या ड्राइंग ठाहींदो हुउसि। माना इहो मूंखे हिकिड़ो पहिरियों शौक़ु हो त आउं जेको आहे सो पंहिंजे शौक़ु तहत तस्वीरूं ठाहिणु लॻुसि काठ ते दरवाज़नि ते ऐं आर्ट जूं तस्वीरूं ठाहींदो हुउसि। पोइ ॿारहंणी वई में जेके बि तस्वीरूं ठही सघियूं, बहरहाल इहो मुंहिंजो हो। पोइ जॾहिं मियां अली बख्श में आयुसि त मूं दोस्तनि खे कलर पिक्चर्स बाबा जे रिकॉर्ड में जेके हुयूं, छो त बाबा जे रिकॉर्ड में आलमगीर रिसालो बि ईंदो जेको 1925, 26, 27, 28, 7-8 साल जेको आहे लाहौर मां निकिरंदो हो। उनजी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी त हिकिड़े पासे बरे सगीर जे कंहिं न कंहिं नामियारे मुसविर जी तस्वीर हूंदी ऐं उनजे ॿिए पासे उन सां गॾु ई बरे सगीर जे कंहिं न कंहिं वॾे में वॾे नाले वारे शहर जी उन मौज़ूअ ते या उन तस्वीर जे उनवान ते तवील नज़्म या ग़ज़ल वग़ैरह हूंदो हो। त उहे तस्वीरूं मूंखे ॾाढो अट्रैक्ट कंदियूं हुयूं, उहे आर्ट जूं तस्वीरूं त उहे खणी आउं दोस्तनि खे ॾेखारींदो हुउसि। पोइ उहे ॿार हुआ दोस्त मुंहिंजा, उन्हनि खे किन खे वणंदियूं हुयूं किन खे न वणंदियूं हुयूं, के फाड़े छॾींदा हुआ, के मां उहो मोटाए खणी ईंदो हुउसि। उते ख़ासि ॻाल्हि जेका मूं नोट कई उहा मुंहिंजा क्लास फेलो हूंदा हुआ 2, हिकिड़े जो नालो हो मोहम्मद अली काज़ी, उहो सदर में बि रहंदो हो, मुंहिंजो पाड़ेसिरी हो सदर में, ऐं उहो वीचारो मरहूम थी वियो हिन 90 वारनि ॿोली जे हंगामनि में, उनखे शहीद कयो वियो। उहो ऐं हिकिड़ो दोस्त हो लधो जेको असांजो क्लास फेलो हो, जेको लधो अॻिते हली पोइ मुसलमान थियो ऐं उन पंहिंजो नालो मूंखे ॿुधायो पर मूंखे हींअर यादि नथो अचे त उहो लधो वरी पोइ मुसलमान थियो। उहे ॿई छा कंदा हुआ जो स्लेटूं रखी ऐं जेको स्लेट ते जेको चाक हलंदो आहे उन सां उहो कार्टून ठाहे पोइ फिल्मूं ठाहींदा हुआ। अदाकार मोहम्मद अली फिल्म आहे त हू ॿियो वरी अदाकार सुधीर जी तस्वीर ठाहींदो, पोइ उहे फिल्मूं ठाहे कार्टून नमूने ठाहींदा। मूंखे उहे ॾाढो शौक़ु थियो त आउं बि ईअं कयां, पर पोइ जल्दी 1965 में थियो ईअं जो असांजो जेको पंहिंजो रिश्ते में मामो थिए वेझो अज़ीज़ मामा ग़ुलाम कादिर चन्ना जेको असांखे ट्यूशन बि पढ़ाईंदो हो, ऐं महताब अकबर राशिदी जेका उन वक़्तु महताब चन्ना हुई, उनजो वालिद साहिबु जेको मुंहिंजे वालिद साहिब जो बि दोस्तो घाटो ऐं उन्हनि सां असांजा फैमिली तालुकात असांजी अच वञ हुई। गाॾी खाते में हैदर चौक ते रहंदा हुआ। उहो बि असांखे ट्यूशन पढ़ाइण ईंदो असां भाउरनि भेनरुनि खे। उन्हनि ॿिन्ही जी सलाह सां हुननि चयो त तव्हां जेको आहे सो तोखे सलीम असीं ट्रेनिंग कॉलेज में था दाख़िलु करायूं। पोइ उहे ॿई वठी अची मूंखे प्रैक्टिसिंग स्कूल फॉर ट्रेनिंग कॉलेज में दाख़िलु करायो अगस्त 1965 ईस्वी में। हाणे उते जॾहिं आउं ट्रेनिंग कॉलेज में आयुसि, जेको मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु बि हो, उहो ख़्वाबु इन तरह हो त जॾहिं असीं हिमायत इस्लाम में पढ़ंदा हुआसीं, मुंहिंजे वॾे भाउ सां कंहिं ॻाल्हि कई स्कूल जे दोस्त त मथे प्रैक्टिसिंग स्कूल ट्रेनिंग कॉलेज नाले को तमामु वॾो स्कूल आहे जिते जानवर बि आहिनि ऐं पखी बि आहिनि, सो हलो त हली उहो ॾिसी अचूं। पोइ आऊं मुंहिंजो वॾो भाउ ऐं असांजो पाड़ेसिरी ऐं मुंहिंजे वॾे भाउ जो क्लास फेलो मीर नसीर ख़ान टालपुर ऐं हिकु दोस्त ॿियो, असां गॾिजी वियासीं ऐं वञी उहो ट्रेनिंग कॉलेज ॾिठोसीं त उते असां भोलड़ा बि ॾिठा हुआ,
जेके मस्ती करे रहिया हुआ, मोर बि ॾिठा हुआ, ॿिया पखी, बदकूं, काज़, तोता, मुख़्तलिफ़ क़िस्म जा पखी ऐं पार्क। त ॾाढो हिकिड़ो मज़ो आयो त ॿारणी वही में इहे शयूं ॿार खे अट्रैक्ट कनि थियूं त ॾाढी ख़ुशी थी ऐं दिलि में आयो काश असां बि हिन स्कूल में दाख़िला वठूं। सो उहो मुंहिंजो ख़्वाबु जहिड़ो कर पूरो थियो ऐं मां ट्रेनिंग कॉलेज में सिंधी 3 दर्जे में अची दाख़िलु थियुसि चाचा मोहम्मद ईसा चन्ना ऐं मामा ग़ुलाम क़ादिर चन्ना जे महिरबानी सां। हाणे थियो ईअं जो ट्रेनिंग कॉलेज में जॾहिं आउं पहुतुसि त उहो तमामु वॾो स्कूल हो, उन जो नालो तमामु घणो हो। हिकिड़े सेक्शन जा टे हूंदा हुआ, मसलन त 3A 3B 3C या C, त आउं 3B में हुउसि, बे में हुउसि। त 3B जो जेको असांजो जेको क्लास टीचर हो सो साईं नज़ीर अहमद भयो साहिबु हो। नज़ीर अहमद भयो साहिबु तमामु सुठो प्यारो ऐं शागिर्दनि सां तमामु सुहिणे नमूने हलंदड़ उस्ताद हो। 1965 सेप्टेंबर में 1965 वारी जेका जंग लॻी त हर माण्हू जेको आहे सो रेडियो ॿुधण जो जेको आहे सो आदी थी वियो। सो जॾहिं रेडियो जे ख़बरुनि जो टाइम ईंदो हो त साईं नज़ीर भयो मूंखे चवंदो त बाबा सलीम तूं अची क्लास खे जेको आहे सो विंदराए या ख़ामोश कराए, ऐं साईं हेड मास्टर जे कमरे मां वञी ख़बरूं ॿुधी अचां थो। त उन ख़बरुनि वारे अरसे खे तक़रीबन को अधु कलाकु लॻी वेंदो हो ऐं अधु कलाकु आउं वरी छा कंदो हुउसि जो पंहिंजे क्लास जे दोस्तनि खे को न के कूड़ियूं सचियूं कहाणियूं हथ जूं ठाहे ॿुधाईंदो हुउसि या शाइरी ॿुधाईंदो हुउसि, मतिलबु त उन्हनि खे विंदराईंदो हुउसि। उहे कहाणियूं मूंखे ईअं ज़हन में आयूं जो मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे उनजे लाइब्रेरी में तमामु घणा किताब मौजूदु हुआ, जंहिंमें अलफ़ लैला जे किताबनि खां वठी ऐं जदीद जेके कहाणीकार आहिनि, मंटो आहे, ॿिया आहिनि वॾा वॾा कहाणीकार, वॾा नाविल, नसीम हिजाज़ी जा नाविल ऐं एम असलम जा नाविल, अलामा इक़बाल जी शाइरी, ग़ालिब जी शाइरी, मतिलबु त लिटरेचर सां भरियलु हूंदी हुई लाइब्रेरी मुंहिंजे वालिद साहिब जी, जेका मां ॾिसंदो रहंदो हुउसि। त मुंहिंजे लाइ इंतिहाई आसानी थी। ॿियो त वालिद साहिबु छा कंदो हो, राति जो सुम्हण खां पहिरीं असांखे का न का आखाणी या का न को किसो ॿुधाईंदो हो। त उहे किसा बि ज़हन में जेके आहे से गर्दिश कंदा रहंदा हुआ ऐं पोइ आउं उनखे पंहिंजे हिसाब सां ठाहे जोड़े हिकिड़ी नई कथा, नई कहाणी तौरु उहे ॾाढो ख़ुशि थींदा हुआ ऐं क्लास में ख़ामोशी बि रहंदी हुई, छो त पासे में ई साईं हेडमास्टर साहिब जी पंहिंजो ऑफिस हुई। ॿियो त वरी उते ट्रेनिंग कॉलेज में इहो फ़ाइदो मूंखे थियो जो रिसेस में ॿिया छोकिरा रांदियूं खेॾंदा त आउं रांदियूं खेॾंदे खेॾंदे कॉरिडोर में निकिरी हलियो वेंदो हुउसि, जिथे उहे उस्तादनि जा कमरा हूंदा हुआ जेके ट्रेनिंग जे लाइ उते आयल हूंदा हुआ। उन्हनि जा कमरा अक्सर खुलियल हूंदा हुआ त उते भितियुनि ते जेके आउं तस्वीरूं ॾिसंदो हुउसि ऐं उन्हनि ते जेके बेत लिखियल हूंदा हुआ, शाह लतीफ़ जा, सचल जा, अलामा इक़बाल जा, त उहे बेत बि आउं पढ़ंदो हुउसि। त मूंखे माना हिकिड़ी एक्स्ट्रा कैरिकुलम हिकिड़ी मिली वई हली त ऐं रांदि वारो जेको 15 मिंट या 20 मिंटनि जो पीरियड आहे, ईअं उन्हनि कॉरिडोर मां थींदो सिधो मथे हलियो वेंदो हुउसि त मथे ॾिसंदो हुउसि त इनकाफ़ शेख साहिबु जेको आहे उहो पंहिंजे शागिर्दनि खे जेको आहे सो तस्वीरूं ठाहिण पियो सेखारींदो हो, या को न को शागिर्द या उस्ताद जेको आहे उते तस्वीरूं ठाहींदो नज़र ईंदो हो या लेक्चर ॾींदे नज़र ईंदो हो। ऐं उते काफ़ी अहिड़ियूं मुसविरी जूं तस्वीरूं पयूं हूंदियूं हुयूं जेके अट्रैक्ट कंदियूं हुयूं मूंखे। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, फ़ख़्र जी ॻाल्हि इहा आहे त साईं इनकाफ़ शेख मूंखे उते अचानक ईंदे ॾिसी बि कॾहिं बि उन मूंखे न दड़को ॾिनो, न कॾहिं मूंखां पुछियो त छोकिरा तूं छो आयो आहीं, छो त उन वक़्तु क्लास हलंदड़ हूंदो हो, पर आउं ॾाढे मज़े सां उहे शयूं ॾिसी वाइसी ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां वरी हेठि लही ईंदो हुउसि। त मूंखे जेको आहे सो इहो बि हिकिड़ो पंहिंजो आर्ट सां हिकिड़ो लॻाव उतां खां बि शुरू थियो। ऐं ॿियो त साईं इनकाफ़ शेख जी न्याणी जेका नसीम शेख आहे उहा मुंहिंजी क्लास फेलो हुई। ऐं टियों त साईं इनकाफ़ शेख जो घर बि उते ई पासे में हो ट्रेनिंग कॉलेज में। त हिकिड़ी ॾाढी उहो जेको पीरियड हो उहो मुंहिंजे सिखण जो पीरियड हो ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे सो ज़ाहिर करण जो पीरियड हो। उते ई जेको आहे सो जीअं त मां क्लास में मॉनिटर हुउसि त ॿिया दोस्त चवंदा हुआ त हलो भला जेको आहे सो कुझु न कुझु हली जेको आहे ॿारनि जी ॿारी में पढ़ूं। त मुंहिंजा दोस्त हूंदा हुआ इरशाद अहमद अंसारी, ग़ुलाम अब्बास ख्वाजा ऐं हिकु अधु को ॿियो, असीं गॾिजी आचर ते वरी ॿारनि जी ॿारी में वेंदा हुआसीं।
उते वरी आउं जेके कचियूं पुकियूं शयूं इहे लिखंदो हुउसि या पढ़ंदो हुउसि पंहिंजे क्लास रूम में दोस्तनि जे साम्हूं, उहे आउं उते वरी पेश कंदो हुउसि रेडियो पाकिस्तान ते। ऐं अहिड़े नमूने रेडियो ते जॾहिं पहुचंदो हुउसि त उते साईं ज़फ़र काज़मी साहबु जिनींदा जेके तस्वीरूं ठाहींदा हुआ, सम्झाईंदा हुआ त मोर कीअं थो ठहे, हाथी कीअं थो ठहे, शींहुं कीअं थो ठहे, उहे तस्वीरूं ठाहे ॾेखारींदा हुआ असांखे। ऐं वरी उन में एंटरटेनमेंट लाइ वरी GM पिलपिली ईंदो हो, जेको असांखे मुख़्तलिफ़ तोते जूं ॿोलियूं, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॿुधाए ख़ुशि कंदो हो, खिलाईंदो हो। त मामा मलूक जेको किरदारु कंदो हो उहो अब्दुल करीम बलोच साहिबु हो, जेको पोइ GM थियो PTV जो, उन ज़माने में प्रोड्यूसर हो। ऐं उन ज़माने में सरवर बलोच बि प्रोड्यूसर हो, जेको बि ॾाढो हिकिड़ो कामयाबु प्रोड्यूसर हो रेडियो जो। त इहे रेडियो जा जेके माण्हू साईं अब्दुल हक अबड़ो हो, त इहे नंढे हूंदे इहे जेके रेडियो ते वञण जे करे हिकिड़ो कॉन्फिडेंस थियो ऐं शयुनि खे सम्झण जी हिकिड़ी सलाहियत बि वधी। ऐं पोइ थोरनि ई ॾींहंनि खां पोइ जेको आहे थियो, साईं नज़ीर अहमद भयो साहबु बदिली थी वियो ऐं साॻे ई क्लास में सिंधी 3 दर्जे में असांजो उस्तादु अची थियो साईं इनायतुल्ला टालपुर। साईं इनायतुल्ला टालपुर खां एतिरो त मुतासिर थियुसि जो मूं पंहिंजे किताब पंहिंजो सुहा मुंहिंजी सिंध जा में उन ते हिकिड़ो प्रोफाइल बि लिखियो आहे। उहो असांखे ॾाढो भाईंदो हो सभिनी शागिर्दनि खे। ऐं उहो हिकिड़ो दफ़ो त असां होशियारु शागिर्दनि खे तक़रीबन उन में 2-3 छोकिरियूं बि शामिलु हुयूं, पंहिंजे घर वठी हलियो। उनजो घर हो मार्केट में ऐं उते असांखे पंहिंजे भाउ सां, पंहिंजी भेण सां मिलाए असांखे फ्रूट खाराई ऐं पंहिंजे भाउ ऐं भेण जे साम्हूं ॿुधाई त हीअ मुंहिंजे क्लास जा होशियारु शागिर्दनि ऐं हुननि खे वठी आयो आहियां घुमाइण। त अहिड़े नमूने साईं इनायतुल्ला टालपुर बि असांखां नथो विसरे, उनजी बि असां ते ख़ासि करम नवाज़ी रही सभिनी शागिर्दनि ते। ऐं साईं इनायत टालपुर जी ख़ूबी आहे जो अॼु बि हू हयात आहिनि, अलाह साईं उन्हनि खे वॾी हयाती ॾिए। अॼु बि जॾहिं मूंखे फ़ोन कंदा आहिनि त पुराणनि उन्हनि शागिर्दनि जा नाला पुछंदा आहिनि, उन्हनि जे वालिद जा नाला वठंदा आहिनि, त मां हैरान थी वेंदो आहियां त उहे शागिर्द 1965 में पढ़ंदड़, उन शागिर्द जो बि नालो यादि, शागिर्दाणी जो नालो बि यादि, उनजे पीउ जो नालो बि यादि। त इहा हिकिड़ी वॾी उनखे हाफ़िज़े जी ॾात आहे। अलाह ताला खेनि ज़िंदा जावेद ऐं ख़ुशि खुरम रखे, मुंहिंजी उन लाइ दुआ आहे। उन खां पोइ आउं वरी अची वियुसि सिंधी 4थे दर्जे में। सिंधी 4थे दर्जे में असांजो जेको उस्तादु हो अब्दुल गफ़ूर मेमण साहबु। इहो रहंदो हो वाढनि जे पिण में, बज़ार इलाही सख़्तु हो ऐं बाक़ाइदे केनिंग बि कंदो हो, पर पढ़ाइण जो होशियारु हो। त मुंहिंजी वरी आदत हूंदी हुई त आउं वरी क्लास में जेको आहे सो मॉनिटर हूंदे बि पोयां वञी वेहंदो हुउसि। पोयां इन करे वेहंदो हुउसि जो पोयां मुंहिंजा जेके वीक दोस्त हुआ, पढ़ाई में कमज़ोर हुआ, उन्हनि खे आउं पढ़ाईंदो हुउसि। त अचानक हिकिड़े ॾींहुं छा थियो जो मशहूरु जेको आहे PCS ऑफिसर कामोरो अशफ़ाक़ मेमण, जंहिंजो भाउ नंढो इरफ़ान मेमण असां सां गॾु पढ़ंदो हो ऐं उहो उते ई वेझो रहंदा हुआ, उहो क्लास में हलियो आयो। त क्लास में अची ऐं हुन पुछियो त बाबा क्लास जो मॉनिटर केरु आहे? त सभिनी पोयां निहारियो, चयूंसि उहो सलीम वेठो आहे। चई बाबा तूं पोयां छो वेठो आहीं? मूं चई मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि, उन्हनि खे सबक़ु कचो आहे त मां उन्हनि जो सबक़ु पको कराइण लाइ पोयां वेठो हुउसि। चई बाबा मॉनिटर खे त अॻियां वेहणो पवंदो आहे ऐं जॾहिं टीचर न हुजे त मॉनिटर खे क्लास संभालणो पवंदो आहे। मुंहिंजी तव्हां बिल्कुलु सही था चओ। पोइ वरी जेको आहे सो हुन मूंखे ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं मूंखे उनजी जेका इहा हिमत अफ़ज़ाई आहे उहा उन मूंखे वधीक जेको आहे ख़ुशि कयो। साईं अब्दुल गफ़ूर जे वक़्त में जॾहिं 2 महीना मोकलूं थियूं त आउं वरी मोकलुनि में पंहिंजे ॻोठु हली वियुसि। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो जून जुलाई जे मोकलुनि खां पोइ अगस्त जो महीनो बि आउं हुते रही पियुसि। के शादियूं हुयूं या के घरेलू जेके आहिनि से उते के प्रोग्राम हुआ रहण जा, छो त उते असांजा घर पंहिंजा हुआ। मुंहिंजे ॾाॾे जो घर उते हो, मुंहिंजे नाने जो घर उते हो, मिट माइट तमामु घणा उते हुआ। उते वरी पोइ टाइम पास करण लाइ उते असांजी जीजी आशियत ख़ातून चन्ना, जंहिं ते बि मूं प्रोफाइल लिखियो आहे, उनजो प्राइमरी स्कूल हूंदो हो, जंहिंखे जेको आहे सो साईं अलावर आयो चन्ना उहो पढ़ाईंदो हो। ऐं उनजे क्लासरूम में वञी वेहंदो हुउसि ऐं हू सिंधी 1 दर्जे खां वठी 5 दर्जे ताईं ॿारनि खे अकेलो उस्तादु पढ़ाईंदो हो। त उते बि वरी पाठ शरीफ़ में पढ़ण दौरान बि मूंखे हिकिड़ी ख़ुशी थी
त हिकिड़ो जेको आहे सो नए उस्ताद वटां मालूमात मिली, पंहिंजनि मिटनि माइटनि वटां मालूमात मिली। जॾहिं आउं मोटी आयसि पंहिंजे ट्रेनिंग कॉलेज में त साईं अब्दुल गफ़ूर सख़्तु नाराज़ थियो ऐं मूंखे चए त तूं पोयां हली वे, तूं यको गैरहाज़ुर रहियो आहीं। अचानक छा थियो जो कुझु ॾींहंनि खां पोइ को विज़िटर्स उस्ताद आया ऐं उन्हनि अची क्लास में सुवाल करणु पुछिया, ऐं जॾहिं उन्हनि सुवाल पुछिया त सभिनी खां वधीक ऐं सही जवाबु मूं ॾिना। तंहिं ते साईं अब्दुल गफ़ूर ॾाढो ख़ुशि थियो, छो त क्लास में हुनजी बि इज़त अफ़ज़ाई थी, मुंहिंजी बि इज़त अफ़ज़ाई थी, ऐं आउं वापसि वरी अॻियुनि सीटुनि ते अची एज़ ए मॉनिटर जेको आहे सो पंहिंजे उन पढ़ाई खे कंटिन्यू कयो। नंढे हूंदे मुंहिंजी अम्मा मूंखे अक्सर पाण सां गॾु खणंदी हुई, छो त हू कंहिं बि माइटाणी वटि वेंदी हुई या बाज़ार में को सौदो वठणु, त घणो करे मां उन सां गॾु हूंदो हुउसि। ऐं इतफ़ाक़ अहिड़ो थींदो हो जो जॾहिं बि मां अम्मा सां गॾु हूंदो हुउसि त मूंखे का न का फाउंटेन पेन लभंदी हुई। अहिड़ा वाक़िया के 3-4 दफ़ा मूंसां थिया, ऐं मां अम्मा खे ॾेखारींदो हुउसि त अम्मा ॾिसो ही ईगल पेन मूंखे लधी आहे। त अम्मा मूंखे चवंदी त बाबा इन जो मतिलबु आहे त तूं तमामु घणो इल्मु हासिलु कंदे। ऐं पोइ मां तालीम त एतिरी हासिलु न कई, ऐं कोशिशि मूं ॾाढी कई, छो त मां मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूट्स में पढ़ियुसि, पर उहे पंहिंजे CSS न करे सघणु, PCS न करे सघणु, पर मूं वरी पोइ अदब ॾांहुं तवजो घणी ॾिनी। ऐं मुंहिंजो वालिद साहब जूं जेका लाइब्रेरी में आऊं वञी किताब उथलाईंदो पुथलाईंदो हुउसि, त उन में वञी फिनाइल जूं गोरियूं रखंदो हुउसि, जीअं उन्हनि खे उॾो ई न खाए। पोइ उहे गोरियूं ख़तमु थी वेंदियूं त पोइ निम जा पन पटे उहे वञी जेको आहे सो उन्हनि किताबनि जे विच में रखंदो हुउसि। पोइ किताबनि जी तरतीब थोरी हेठि मथे थींदी हुई, त बाबा वरी जॾहिं हफ़्ते खां पोइ मोटंदो हो त मूंखां पुछंदो हो त तो मुंहिंजा किताब तो खणी उहे हेठि मथे थो करे छॾीं। पोइ इन खां वधीक कुझु कोन्ह चवंदो हो। पोइ हिकिड़ो दफ़ो वरी बाबा जा कुझु किताब मिसप्लेस थी विया, को हेठि मां कंहिं दोस्त खे पढ़ण लाइ ॾिना, उहे बाबा ॾिठो त कोन्हनि खे, त मूंखां पुछियईं त मूं चयो हा मूं कंहिं दोस्त खे ॾिना आहिनि। ऐं पोइ मूंखे कननि में हथु विझी ज़ोर कोन्हे ॾेई, पर चई त बाबा जॾहिं तूं वॾो थी तॾहिं इहे किताब पढ़िजांइ, फ़िलहालु तूं पंहिंजा स्कूल जा किताब पढ़। त ईअं बाबा जी लाइब्रेरी खे मां ॿियनि ताईं बि मुंतक़िल करण जी कोशिशि कंदो रहंदो हुउसि, पाण बि उन जा किताब पढ़ंदो हुउसि, ॾिसंदो हुउसि, ऐं दोस्तनि खे बि उहे पढ़ाईंदो हुउसि या ॾेखारींदो हुउसि। ऐं बाबा जेको बि किताबु पढ़ंदो हो त उन किताब में जेको आहे सो निशानी तौरु उन ज़माने में कड़क नोट 5 रुपए जो या 10 रुपए जो विच में रखी छॾींदो हो, जीअं निशानी तौरु, पर पोइ उहो उन मां कढंदो कोन हो। पोइ आऊं ऐं मुंहिंजो वॾो भाउ जॾहिं बाबा जी उहा जेका किताबनि जी लाइब्रेरी खोलींदा हुआसीं, जॾहिं असांखे ख़र्च जी ज़रूरत हूंदी या फिल्म ॾिसणी हूंदी हुई, त पोइ इहो लिकी लिकी बाबा जा किताब वेही खोलींदा हुआसीं, त कंहिं न कंहिं किताब मां 5 रुपए जो नोट या 10 रुपए जो कड़क नोट निकिरी ईंदो। पोइ असां ॿई भाउर या हिकु अधु पाड़े जो छोकिरो गॾिजी वञी फिल्म ॾिसी ईंदा हुआसीं या शयूं वठी खाईंदा हुआसीं। त असांखे इहो ॾाढो सुठो लॻंदो हो त बाबा विच में निशानी तौरु जेके शयूं रखंदो हो उहो रखंदो हो। ॿियो बाबा जे स्टडी करण जी जेको अंदाज़ उहो इहो हूंदो त बाबा हिकिड़ो हिकिड़ो किताबु 15-15, 10-10, 20-20 दफ़ा पढ़ंदो हो, ऐं पोइ हर दफ़े अंडरलाइन करे डेट ऐं टाइम लिखंदो हो, ऐं जिथे पढ़ंदो हो उहो शहर लिखंदो हो, ऐं उहा आदत वरी मूं में बि आहे। त इहे बाबा खां शयूं सिखियूंसीं। बाबा साबरीन तमामु घणो रहियो, ऐं कॾहिं बि असां भाउरनि खे भेनरुनि खे दड़को कोन ॾिनई, मार कोन कढियईं, बल्कि जेकॾहिं असांजी वालदा असांजे कावड़ बि त माठ माठ करे असांखे ॿाहिरि वठी वेंदो, सुल्तान होटल ते विहारे असांखे पंहिंजो आमलेट खाराईंदो, स्लाइस खाराईंदो, या पंहिंजो जेको आहे सो हाफ फ्राए बेदा खाराईंदो, चांहियूं पीआरींदो, बोतलूं पीआरींदो। उन ज़माने में कोको कोला बोतल पीअणु ॾाढी ॾुखी हूंदी हुई, छो त पीअण सां गॾु यकदमि जेको आहे सो गैस ॿाहिरि निकिरंदी हुई। पोइ पाकोला असांखे बोतल पीआरींदो हो, ऐं उते ई उन जे सुल्तान होटल जे मथां बिहारे गैलरी में हुन असांखे पहिरियों दफ़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾेखारियो हो, जेको उन ज़माने में वज़ीर ख़ारजा हो। त बाबा जेको आहे उनजी जेका सियासत ते तमामु घणी ॼाण हुई, ऐं जॾहिं बि ॻोठु हलंदो हो त ओताक ते वेही असांजे पंहिंजे बिरादरी जा
जेके बि मर्द हुआ पढ़ियल लिखियल हुआ उन्हनि सभिनी सां सियासत ते ॻाल्हाईंदो हो ऐं पोइ हू बाबा खे शौक़ सां ॿुधंदा हुआ। ऐं बाबा खे तारीख़ जी वॾी ॼाण हुई, नक्शनि जी वॾी ख़बर हुई, छो त हू बैराज सुपरवाइज़र ऐं तपेदारी जो कोर्स कयल हो हुनजो। हिकिड़े दफ़े असांजे घर में रहियल असांजी हिकिड़ी माइटियाणी जेका टीचिंग जो कोर्स करे रही हुई, कुझु नक्शा ठाहे खणी आई ऐं उहे खट ते खोले रखियईं त बाबा परे वेठो उतां ई चयईंसि त बाबा हीअ नक्शा कंहिं ठाहिया आहिनि? चयो चाचा मूं ठाहिया आहिनि। चयो बाबा इहे तो ग़लति ठाहिया आहिनि, इहे ग़लति नक्शा आहिनि। त पोइ बाबा हुनखे ॿुधायो त हीअ नक्शा हीअं ठहंदा, हिते हिन फ़सुल जो ईंदो, हिते हीअ ईंदो। अहिड़े नमूने माना बाबा खे जेको आहे नक्शनि जी वॾी ॼाण हुई ऐं तारीख़ जी बि ॼाण हुई। हुनजी पसंदि जा किताब तारीख़ जा हुआ, उहो किताब ख़रीद कंदो हो ऐं उनखे बाइंड कराईंदो हो। उहा आदत मूंखे पई। पोइ मां बि जेके किताब या जेके रजिस्टर लिखां थो ठाहियां थो, मां बि अहिड़े नमूने किताबनि खे बाइंड करायां थो ऐं पंहिंजनि रजिस्टरनि खे बाइंड करायां थो। मूंखे एल्बम ठाहिण जो बि शौक़ु थियो, जेको मूं तक़रीबन 50 खनि 40 एल्बम या 50 एल्बम मूं ठाहिया। पर उहो 1990 में जो असां शिफ्ट थी आयासीं हंगामनि जे करे, पोइ कुझु एल्बम ज़ाइ थी विया, कुझु गुम थी विया। पर मूंखे एल्बम ठाहिण जो बि शौक़ु रहियो, तस्वीरुनि खे गॾु करण जो। उन्हनि तस्वीरुनि जी एल्बम मां हिकिड़ो नायाबु ऐं यादगार एल्बम हिते मौजूदु आहे, मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो, जंहिं ते मूं पंहिंजो सॼो नाविल सहर लिखियो आहे। हीअ एल्बम जेको आहे सो मूं 1973 में ठाहियो ऐं हिन खां अॻु में मुंहिंजो हिकु ॿ एल्बम ठहियलु आहे। पर हीअ मौज़ू आहे रुॻो पंहिंजो ख़ूबसूरत ऐं आर्ट जूं तस्वीरूं ऐं उन्हनि ते कयल शाइरी ऐं तारीख़ी तस्वीरूं। हीअ ॾिसो, हीअ तारीख़ी तस्वीरूं आहिनि ऐं हिननि जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। मूं पंहिंजो सहर नाविल जेको आहे, हिन जेको आहे सो एल्बम खे साम्हूं रखी पोइ लिखियो हो। हिन मां कुझु शयूं वक़्त सां गॾु फाटी वियूं आहिनि, पर पोइ बि जेको आहे सो काफ़ी यादगार आहिनि। हाणे हे मुंहिंजे वालिद साहब जा अख़र आहिनि। उहो 1946 जी इहा तस्वीर आहे जंहिंमें मुंहिंजे वालिद साहब लिखियो आहे, हूरा ख़िल्द में तेरी सूरत मगर मिले नजम। हीअ उमिर ख़याम जी रुबाई ते आहिनि। हीअ तस्वीरूं ॾिसो, हीअ तस्वीर आहे। हीअ आलमगीर रिसाले में छपबी हुई, हिन ते लिखियलु आहे आलमगीर ऐं साल बि लिखियलु आहे 1931 आहे। हीअ ख़ान साहब अब्दुल्ला चन्ना जा हथ अखर आहिनि, जेको असांजो वेझो अज़ीज़ आहे ऐं रिश्ते में मुंहिंजो ॾाढो थिए। हाणे हीअ अहसास असीरी जी तस्वीर आहे ऐं उन ते ई वरी हीअ शाइरी आहे। हीअ तसवुर आहे ऐं उन ते शाइरी थियल आहे।
हीअ आहे मुंहिंजे पहिरें क्लास जो रिज़ल्ट शीट जॾहिं आउं इंग्लिश मीडियम में हिमायतुल इस्लाम में पढ़ंदो हुउसि। 3 मार्च 1960। हेॾां बि आहे हीअ लास्ट पेज ते इहा मूं वटि यादगार हुई जेका मूं संभाले रखी आहे ऐं अहिड़ियूं कई यादगार शयूं मूं वटि आहिनि के हिते मौजूदु आहिनि के न आहिनि मौजूदु, पर मुंहिंजी इहा हमेशह आदत रही आहे त मां पंहिंजूं जेके काग़ज़ आहिनि उहे संभाले रखंदो आहियां ऐं यादगार शयूं आहिनि उहे पाण वटि संभाले रखंदो आहियां। हीअ बि उन्हनि मां हिकिड़ी शइ हुई जंहिं मां ख़बर पए थी त मूंखे पंहिंजे माज़ी सां केतिरो प्यारु आहे। सिंधी चौथे दर्जे में साईं अब्दुल गफ़ूर खां पोइ अब्दुल शकूर कोरे जो आयो। साईं अब्दुल शकूर कोरे जो तमामु सुठो, तमामु प्यारो ऐं तमामु शागिर्दनि सां प्यारु करण वारो। उहो असांखे हिकिड़ो दफ़ो राणी बाग वठी हलियो पिकनिक जे लाइ, हुते असांखे क्रिकेट रांदि बि खेॾाई हुई ऐं उहो टूअर उनजो असां सां सुठो रहियो। चौथे दर्जे में ई क्लास में ई तक़रीर मुक़ाबला थिया जंहिंमें बि मां सुठा नंबर खणंदो हुउसि। हाणे वरी अची वियासीं 5 क्लास में। 5 क्लास में बि मां मॉनिटर हुउसि ऐं 5 क्लास में असांजो उस्तादु हो मोहम्मद हसन पीरज़ादो साहिबु। साईं मोहम्मद हसन पीरज़ादो जहिड़ो कर असां सभिनी खे एॾो त जेको आहे सो शागिर्दनि खे मोटिवेट कयो जो हुन असांखे मौज़ू ॾेई चवंदो हो त हाणे इन ते जेको सुठो मज़मून लिखी ईंदो या सुठी तक़रीर अची कंदो त सभिनी उस्तादनि खे घुराए मां उनखे शाबाश ॾियारींदुसि। त अहिड़े नमूने साईं मोहम्मद हसन पीरज़ादे साहिबु जेके मौज़ू ॾिना असांखे उहे इहे ॾिना त बाबा मसलन हिकिड़े ॾींहुं असांखे मौज़ू ॾिनई त सिंधू नदी ते मज़मून लिखी अचो। त ॿिया दोस्त त हितां हुतां पंहिंजनि मिटनि माइटनि खां पुछी वञी मज़मून लिखी आया ऐं बाक़ाइदे हुसैनाबाद सिंधू दरिया ते वियोसि ऐं जेको कुझु मूं अखियुनि सां ॾिठो उहो ई मज़मून लिखी अची साईं खे ॾेखारियो त साईं चयो तुंहिंजो मज़मून सभिनी खां सुठो आहे, तो हक़ीक़त लिखियो आहे। वरी ॿिए दफ़े चई राणी बाग ते मज़मून लिखी अचो, उन में बि मां राणी बाग में पाण हलियो वियो हुउसि ऐं राणी बाग में जानवर वानवर जीअं मूं ॾिठा उहो मूं अची मज़मून लिखियो, उहो मुंहिंजो पहिरियों नंबर आयो। ईअं जेके बि मज़मून ॾींदो हो प्रैक्टिकली त आऊं जेको आहे सो प्रैक्टिकली उनखे लिखी ईंदो हुउसि। हिकिड़ो दफ़ो चयईं त हाणे जेको आहे सो तव्हां शाही बाज़ार ते मज़मून लिखी अचो। सो मूं वरी छा कयो जो 4-5 दोस्तनि जो हिकिड़ो टोलो ठाहियो, तक़रीबन 5-6 ॼणा हुजूं, जंहिंमें आफ्ताब अहमद सुमरो, अतर जमाल अबड़ो, इरशाद अहमद अंसारी, इमदादुल्ला सिद्दीकी, इरफान मेमण ऐं कुझु ॿिया दोस्त हुआ। असां ईअं निकितासीं टावर खां, मां हिननि खे वठी हलियुसि, गाइड उन्हनि खे मूं पे कयो, मां उन्हनि जो जहिड़ो कर लीडर हुउसि ऐं मां उन्हनि खे ॿुधाइनि पिए त मज़मून कीअं लिखिजे। असां टावर खां वठी दुकाननि जी लिस्ट, दुकाननि में कहिड़ियूं शयूं आहिनि, को बूटनि जो दुकानु आहे, को हारनि जो दुकानु आहे, को वाचुनि जो दुकानु आहे, को कपिड़े जो दुकानु आहे, विच विच में बैंड बाजे वारा आहिनि, घिटियूं आहिनि, उन्हनि सभ जो ज़िक्र कंदे कंदे इहे दुकाननि जा नाला लिखंदे ऐं असीं अची जेको आहे सो किले ताईं पहुतासीं। इन में असांखे 4-5 कलाक लॻी विया हलिया। पोयां जेके आहिनि से जेके मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि उन्हनि जा वालदेन, उन ज़माने में टेलीफोन एतिरो न हो त के स्टेशन ॾे मोकिलियऊं पंहिंजे माण्हुनि खे त छोकिरा केॾा निकिरी त कोन विया, किन बस स्टॉप ते मोकिलियो। हिकिड़े असांजे दोस्त जे वालिद वञी रेडियो पाकिस्तान ते ऐलान करायो त भई मुंहिंजो पुटु जेको आहे सो गुम थी वियो आहे, कंहिंखे ॿार पता ॿुधाई। पर पोइ जॾहिं हू घर पहुता त ॿुधायूं त भई असां त शाही बाज़ार ते मज़मून लिखणु वियासीं, तॾहिं उन्हनि खे वञी कुझु जेको आहे सो सुकून थियो। ॿिए ॾींहुं मुंहिंजो मज़मून जेको हो तक़रीबन 30 खां 40 सुफ़नि ताईं हो, का नोटबुक कापी जे। साईं मूंखे पहिरियों नंबर ॾियारियो ऐं ओस पास जा जेके भर वारा जेके बि उस्ताद हुआ उन्हनि खे घुराए मूंखे ॾिठई ॾिस कीअं हिन मज़मून लिखियो आहे। त माना मज़मून नवीसी जेका आहे साम्हूं सिंधी 5 दर्जे में सिखी
ऐं उन में मूं कोशिशि कई त आउं प्रैक्टिकली जेके शयूं अखियुनि सां ॾिसां उहे ई लिखां। इन करे मज़मून नवेसी मूं तां सिखी ऐं तक़रीरूं बि मूं चौथे ऐं 5 दर्जे में पाण लिखी पाण कंदो हुउसि, माना ॿिए खां तक़रीर आउं न लिखाईंदो हुउसि। पोइ वरी आउं पंहिंजो सर्टिफिकेट खणी पहुतुसि 6वीं क्लास में, त उते बि मुंहिंजो इहो लिटरेचर सां वास्तो हो। पोइ उते असांजो उस्तादु हो साईं शेज़ोर ख़ान पठाण। पोइ साईं असांजो दोस्त मोहम्मद टालपुर थियो 7th क्लास जो। 8 में साईं मोहम्मद अली जेको आहे सो शेख थियो। उनखे वरी आर्ट सां ॾाढी मोहबत हूंदी हुई ऐं उहो जेको आहे सो चाहींदो हो त छोकिरे में जेकॾहिं टैलेंट आहे त उहो ज़ाहिर थिए। उहो वरी छा कंदो हो जो मूंखे चवंदो हो मानीटर मां हुउसि त वञ ऐं वञी 10वीं क्लास में रजब अली जेको गुलूकार मशहूरु रजब अली वहीद अली जो भाउ उनखे वठी आ। पोइ रजब अली असांखे वरी कलाम ॿुधाईंदो हो। त 8 खां पोइ वरी 9वीं क्लास में आयासीं। 9वीं क्लास में वरी उस्ताद 2-3 हुआ, उहे थिया। जीअं त माइटनि मूंखे डॉक्टर करणु पिए चाहियो, पर आउं डॉक्टर थी न सघियुसि। हालांकि मां प्री मेडिकल पढ़ियो बि हुउसि, पर फस्ट ईयर जो इम्तिहान ॾियण खां पोइ जॾहिं इंटर जो इम्तिहान आयो, वेझो आयो, त उनजो फार्म भरे बि मां इम्तिहान में न वेठुसि। छो त उन्हनि ॾींहंनि में मां जेको आहे सो मुकमिल तौर ते अदब ऐं पंहिंजो क़ौमी सियासत जेका क़ौम परस्त सियासत आहे उन ॾांहुं घणो राग़िब थी वियो हुउसि। इन करे मूं सोचियो त यार हाणे जेको आहे सो मां इहो पोइ पियो सप्लीमेंट्री ॾींदुसि, पर पोइ मां सप्लीमेंट्री बि कोन ॾिनी। इन दौरान जेको आहे सो मूंखे पंहिंजो आहे सो कुझु नौकिरी मिली वई सरकारी ड्रेनेज एंड रिक्लेमेशन इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान में एज़ ए लेबॉर्ट्री असिस्टेंट। त उन खां पोइ वरी मूं फस्ट ईयर इंटर गॾे आर्ट में ॾिनो। अहिड़े नमूने मुंहिंजे मेडिकल ऐं डॉक्टर थियण वारो ख़्वाबु जेको आहे उहो अध में रहिजी वियो। पोइ मूं छा कयो जो पंहिंजे उन ख़्वाहिश खे तकमील ॾियण जे लाइ सभ खां पहिरीं 1975 में काज़ी अब्दुल क़यूम रोड ते डॉक्टर हूंदो हो, डॉक्टर निसार अहमद अब्बासी, उन वटि एज़ ए प्राइवेट कंपाउंडर तौरु कमु सिखियो ऐं कमु कयो। 1-2 महीना मां उन वटि कमु कयो। उन खां पोइ 1976 में वरी मां हलियो आयुसि डॉक्टर शेख मोहम्मद इब्राहिम खलील जी सदर में क्लिनिक हूंदी हुई, उन वटि अची वियुसि एज़ ए कंपाउंडर सुबुह शाम। छो त अञा मूंखे सरकारी नौकिरी कोन मिली, या 76 ताईं मूंखे सरकारी नौकिरी कोन मिली। इन करे मूंखे वरी पंहिंजी दिली तमन्ना हुई त मां भला डॉक्टर न थी सघियुसि त कंपाउंडर थियां। उन ई दौरान वरी मूंखे शौक़ु थियो त मां डिस्पेंसर जो कोर्स 1980 में 78 में दाख़िला वरिती ऐं उहो कोर्स मुकमिल कयो। 1980 में उहो मुकमिल थियो। उन खां पोइ मां एक्सरे टेक्नीशियन जो कोर्स कयो। उन खां पोइ मुंहिंजो लेबॉर्ट्री टेक्नीशियन करण जो शौक़ु बि हो, पर तेसि ताईं मूंखे गवर्नमेंट जॉब जीअं त हुई ऐं गवर्नमेंट जॉब जे करे एतिरो क़ाबू थी वियुसि जो पोइ मूं मुनासिबु न सम्झो त मां हाणे वधीक जेको आहे सो मेडिकल जे लाइन खे एतिरो टाइम ॾियां। पर वरी बि शौक़ु तमामु घणो हो त मां वरी शाम जो होम्योपैथिक कॉलेज में साल खनि पढ़ियुसि, पर इम्तिहान ॾेई न सघियुसि, छॾे ॾिनमि। उन खां पोइ वरी तक़रीबन 2000 में मां 2002 में या 2003 में होम्योपैथिक जो वरी हिकिड़ो साल जो कोर्स में दाख़िला वरितमि, पढ़ियुसि बि, पर इन दौरान मुंहिंजो प्रोमोशन थी वियो हलियो ऐं मां वरी कराची हलियो वियुसि हलियो, त उहो बि अध में रहिजी वियो हलियो। ईअं मूं जेको आहे सो पोइ डॉक्टरनि वटि शाम जो आउं वेंदो हुउसि ऐं जेसि ताईं डॉक्टर इस्माइल शेख हयात हो ओसि ताईं शाम जो आउं उन वटि वेंदो हुउसि एज़ ए कंपाउंडर। ऐं ॿियनि दोस्त डॉक्टरनि वटि या ॿियनि डॉक्टरनि वटि बि मूं कंपाउंडरी कई। अहिड़े नमूने मूंखे कंपाउंडरी जेको आहे सो 30 सालनि जो तजुर्बो आहे। ऐं स्टेट लाइफ में नौकिरी दौरान मूंखे ॻोठु मोहम्मद सादिक मेमण में जेको टंडो लायार में आहे जमड़ाऊ केनाल जे कप सां, उते गवर्नमेंट जी डिस्पेंसरी जो इंचार्ज करे बि रखियो वियो ऐं 6 महीना मां उहा डिस्पेंसरी बि हलाई तां मोकल वठी ऐं उते मां इंचार्ज हुउसि। पर पोइ ॾिठमि त उहो उते परे आहे इलाही मुंहिंजे घर खां ऐं आउं उते इंसाफ़ नथो करे सघां। स्टेट लाइफ वारी नौकिरी जेका हुई उहा मुंहिंजी हैदराबाद में हुई ऐं उन ई दौरान मुंहिंजी LLB में दाख़िला बि हुई
ऐं मां LLB खे कंटिन्यू करणु चाहियो पिए, इन करे ॻोठु मोहम्मद सादिक मेमण वारी जेका डिस्पेंसरी वारी नौकिरी आहे उहा मां ख़ैराबाद करे वापसि पंहिंजे उन मोकल ते के अची रिज़्यूम कयो स्टेट लाइफ खे ऐं LLB जा क्लासिस अटेंड करणु लॻुसि। BA मूं 79 में करे छॾी हुई ऐं पोइ 2003 में अची मूं MA सिंधीअ में कई प्राइवेट सचल कॉलेज मां। अहिड़े नमूने आउं पंहिंजे पढ़ाई जे दौरान मूंखे ॾाढो शौक़ु रहियो ऐं मुख़्तलिफ़ इंस्टीट्यूट में पढ़ंदो रहियुसि ताकी मां CSS करे सघां, PCS करे सघां। ऐं मां PCS ऐं CSS जो अटैम्प्ट 1990 में ॾिनो बि, पर हिकिड़े में मां हिकु सब्जेक्ट में IR में फेल थी वियुसि ऐं ॿिए में मां वरी IR ऐं इस्लामियात में फेल थी वियुसि। मूं जेके नौकरियूं कयूं से सेल्समैन अख़बारुनि ऐं किताबनि जे स्टॉल ते 9 महीना कमु कयुमि ऐं उन दौरान ख़ासि ॻाल्हि इहा हुई त शेख अब्दुल मजीद सिंधी रोज़ु शाम जो अची मूंखां स्टार अख़बार ऐं द डेली न्यूज़ अख़बार इंग्लिश में उहो वठंदो हो ऐं मूंसां घड़ी खनि बि कचहरी बि कंदो हो। उन खां पोइ मरकज़ी उर्दू बोर्ड जी लाइब्रेरी मंज़ूर चैम्बर्स गाॾी खातो में साईं न्याज़ हमायूनी वटि नौकिरी जे आसिरे 2 महीना बिना पघार जे क्लर्की कयमि। 14 जुलाई 1975 खां मां दारोगो बि रहियुसि पर बिना नौकिरी ते वञण जे मूंखे 3 महीना पघार मिली कंहिं महिरबान जी महिरबानी सां। साल 1977 में मां लेबॉर्ट्री असिस्टेंट थियुसि सॉइल एंड ग्रेवल वाटर एनालाइज लेबॉर्ट्री में, जंहिंजो मुकमिल नालो आहे ड्रेनेज एंड रिक्लेमेशन इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान, शॉर्ट फॉर्म उनजो ड्रिप आहे। हिन में मां हुउसि जुलाई 1977 खां मार्च 1979 ताईं। उन खां पोइ मां वरी स्टेट लाइफ में एज ए कैशियर कम क्लर्क अची 1984 ताईं मई 1984 ताईं कमु कयो ऐं 27 मई 1984 खां मां कस्टम में डायरेक्ट इम्तिहान ॾेई इंस्पेक्टर थियुसि, जिथां प्रोमोशन वठी 16 सितंबर 2016 में मां एज ए सुप्रीडेंट जी हैसियत में रिटायर कयो। इहा मुंहिंजी हुई सर्विस जी मुख़्तसिर जेका आहे सा मालूमात। ईअं ख़ैर सां मूं नूर महमद हाई स्कूल मां 1973 में मैट्रिक पास कई ऐं मूं जेको स्कूल जे ज़माने में शाइरी वग़ैरह लिखी उनजो रिकॉर्ड त मां रखी न सघियुसि, पर साल 1969 खां वठी मूं जेको कुझु लिखियो उहो रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे। ऐं मुंहिंजी जेका पहिरीं शइ छपी आहे उहा छपी आहे पंहिंजो 1900 जीजल मां पब्लिकेशन जी 3 सूखड़ी अप्रैल 1973 में। ही मुंहिंजो पंहिंजो नज़्म आहे सिंधु सारक सची सिक। ही मुंहिंजी पहिरीं छपियल शइ आहे। उन खां पोइ जेको आहे सो मई 1973 में संगत सिलसिलेवार कराची में मुंहिंजी हीअ शइ छपी आहे ऐं उन खां पोइ मार्च 1974 में मुंहिंजो आज़ादु नज़म छपियो। तॾहिं मां वरी शुरू में नाचीस तख़लुस रखियो, पर पोइ वरी मां उन नाचीस तख़लुस खे छॾे ॾिनो ऐं पंहिंजो अदबी नालो सिर्फ़ु सलीम चन्ना रखियो। हे 1975 फेबरवरी 1975 में मुंहिंजा दोहा छपिया आहिनि। ऐं ही मुंहिंजो नज़्म छपियो आहे गुलफुल में, ही बि आहे 1975। उन खां पोइ ही मुंहिंजी वाई छपी आहे, इहा बि मार्च 1975 में छपी आहे। इहो आहे पंहिंजो नई सिंध पब्लिकेशन जे किताबी सिलसिले जे ॿिए किताब में आयल मार्च 1975 में। उन खां पोइ
विच ते जेको आहे सो मूं इलाही गैप ॾेई छॾियो आहे ऐं पोइ उन खां पोइ वरी आऊं 1981 में मूं ग़ज़ल ऐं बेत लिखणु शुरू कया। ऐं ईअं ही शाइरी जो सिलसिलो बि जारी रहियो ऐं कहाणियुनि जो सिलसिलो जारी रहियो। जीअं त 1974-75 में सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद में जेके गॾिजाणियूं थियूं उन में आउं पंहिंजी शाइरी पढ़ंदो हुउसि ऐं कहाणियूं पढ़ंदो हुउसि। पर थियो ईअं जो कुझु शयूं मूं वटि रिकॉर्ड में आयूं, कुझु रिकॉर्ड मां मूंखां गुम थी वियूं। पोइ वरी 1980 या 81 में मूं हिकिड़ी कहाणी लिखी जेका मुंहिंजे किताब सिज मुंहिंजे हथनि में जेको आहे उनजी पहिरीं कहाणी आहे, टाइटल कहाणी आहे। उहा वरी मूं 1986 में सिंधी अदबी संगत में पढ़ी हुई। पोइ वरी 1986 खां पोइ मुंहिंजो जेको दौरु आयो आहे उहो घणे भाङे कहाणियुनि जो दौरु आयो आहे ऐं मूं पोइ तमामु घणियूं कहाणियूं लिखियूं ऐं पोइ किताब छपिराया। 1995 ईस्वी में मुंहिंजो पहिरियों किताबु सिज मुंहिंजे हथनि में छपियो। मुंहिंजो पोइ ॿियो किताबु 1996 में ज़िंदगी छपियो कहाणियुनि जो। वरी 1997 में मुंहिंजो किताबु छपियो कहाणियुनि जो ई रोशनी। वरी 1998 में मुंहिंजो शाइरी जो किताबु छपियो सहरा जो चंड ऐं 1999 में मुंहिंजी गॾियल शाइरी जो किताबु छपियो आवारा आवाज़ जे नाले सां। ईअं हेसि ताईं मां 28 किताब छपिराए चुको आहियां ऐं तमामु घणो मवादु अञा मूं वटि मौजूदु आहे, कहाणी जी सूरत में, प्रोफाइल्स जी सूरत में, डायरी जी सूरत में, बेतनि जी सूरत में, ग़ज़ल जे सूरत में ऐं ॿियूं जेके सिन्फ़ूं आहिनि उन सूरत में। मूं 4 नाविल लिखिया आहिनि ऐं पंहिंजो उहे छपिजी चुका आहिनि 4 नाविल। आहे पहिरियों मुंहिंजो नाविल पंहिंजो गुमथियल माण्हू आहे, बरसाति आहे, पंहिंजो सहर आहे ऐं खेत ख़्वाब जहिड़ा, इहे 4 नाविल आहिनि। प्रोफाइल्स में मुंहिंजो जेको पहिरियों किताबु आयो आहे उहो ॾाहा मुंहिंजे ॾेह जा आहे जंहिंमें सिंध जूं तमामु वॾियूं शख़्सियतूं आहिनि। ॿियो नंबर किताबु मुंहिंजो प्रोफाइल्स जो जेको आहे उहो आहे सुहा मुंहिंजी सिंध जा, उन में बि तमामु घणियूं शख़्सियतूं शामिलु आहिनि। उन खां पोइ 3 नंबर जेको मुंहिंजो शख़्सियतुनि ते किताबु आहे अनमोल हीरा आहे, उन में बि तमामु वॾियूं शख़्सियतूं आहिनि। अहिड़े नमूने मां जेको आहे सो नसरी नज़मनि जा मुंहिंजा किताब बि छपिया आहिनि ऐं वायुनि जा मुंहिंजा 2 किताब छपिया आहिनि। नेण निहार मुंहिंजे वायुनि जो किताबु आहे ऐं घिटियूं घाव ॾियनि पयूं उहो मुंहिंजे वायुनि जो किताबु आहे। ही बाबा नजमदीन ऐं अम्मा इमदाद ख़ातून चन्ना जी तस्वीर आहे। ही बाबा नजमदीन जी तस्वीर आहे। ही अम्मा सां गॾु मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद इकबाल चन्ना आहे। मुंहिंजी नंढी न्याणी लारेब मुंहिंजे कच्छ में आहे।
ही मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद इकबाल आहे ऐं पासे में मुंहिंजो भाउ अयाज़ चंद आहे। मुंहिंजी नंढड़ी लारे बि मां गॾु आहियूंसीं। ही मुंहिंजो भाउ अयाज़ आहे। मुंहिंजो भाउ एज़म अमीर आहे ॾाढी सां। ही मुंहिंजूं ॿई न्याणियूं मुंहिंजे कच्छ में आहिनि। ही मुंहिंजो पुटु मौज़म आहे। मुंहिंजूं ॿ न्याणियूं मूंसां गॾु आहिनि। ही मुंहिंजूं टई न्याणियूं जेके आहिनि से ज़फ़र काज़मी साहिब जे मज़ार जे ॿाहिरां बीठियूं आहिनि। ही अम्मा जो इहा मुंहिंजी तस्वीर आहे। ही स्ट्रीट थिएटर में जेके मूं कमु कया ही उन जा सीन आहिनि। ही यादगार तस्वीर आहे 1970 में जॾहिं सिंधी शागिर्दनि ते जेको हमिलो कयो वियो सिटी कॉलेज में, उन में मां आहियां। ही मुंहिंजो प्यारो दोस्त बचपन जो इरफान अहमद मेमण आहे। ही मुंहिंजा दोस्त आहिनि मंगण ख़ान आहे, ग़ुलाम हुसैन बलोच आहे, अब्दुलई आहे, साहिब ख़ान आहे, डॉक्टर आफ्ताब आहे, मां आहियां। हीअ असांजो उस्ताद सर शेज़ोर ख़ान आहे, डॉक्टर आफ्ताब आहे ऐं मां आहियां। ही मुंहिंजा दोस्त आहिनि इलाही घाटा दोस्त, जाम अमजद सैदो ऐं डॉक्टर जय कुमार दवारकाणी। ही मुंहिंजा दोस्त आहिनि मातली जा मंज़ूर अहमद खटी ऐं बशीर पाटोली, शबीर पाटोली। ही मुंहिंजो दोस्त आहे मरहूम अब्दुल समद पंवर ऐं अब्दुलई खटी। ही मुंहिंजा अदबी दोस्त आहिनि साईं अली दोस्त आजिज़ आहे, अज़ीज़ गोपांग आहे उन सां गॾु। ही मुंहिंजा दोस्त आहिनि पंहिंजो आरबी सारंग सिंधू रिसाले जो एडिटर ऐं इज़हार सुमरो। ही मुंहिंजो प्यारो दोस्त डॉक्टर मोहम्मद अली थेबो, इमदादुल्ला सिद्दीकी ऐं मां आहियूं। ही नसीर मिर्ज़ा, गुलकुंदर ऐं अनवर सागर कांदड़ो आहे। ही इस्माइल बिन वासिफ मशहूर फिल्मी हिदायतकार ऐं शाइर, उन सां गॾु मां आहियां। ही साईं होश मोहम्मद शीदी जी मज़ार ते मां बीठो आहियां। ही अमर जलील साहब सां गॾु आहियां। ही अमर जलील साहब खे पंहिंजो किताब आवारा आवाज़ शाइरी जो किताब ॾेई रहियो आहियां। ही आबदा परवीन राग जी राणी सां गॾु मुंहिंजो भिटशा में फोटू आहे। ही सिंध म्यूज़ियम जो शुरूआती दौर में जेको ओपन म्यूज़ियम हो उन जो मंज़र आहे जेको हाणे नज़र न पियो अचे। ही साईं ज़फ़र काज़मी सां गॾु संदसि ठाहियल डायोरामा जे अंदरि असीं वेठा आहियूं। ही साईं फ़कीर मुर्शिद जानन चंद साईं सां गॾु। ही साईं महबूब सरवरी ऐं अली अकबर शाइक़ सां गॾु आहियां मां। ही साईं नवीद कंवर ज़मा खे पंहिंजो किताब ॾेई रहियो आहियां। ही मुंहिंजे ॻोठ में पाठ शरीफ़ में सलीम चन्ना लाइब्रेरी जो इफ्तिताह थी रहियो आहे जेको डॉक्टर हबीबुल्ला सिद्दीकी साहब करे रहिया आहिनि। ही मुंहिंजे ऑफिस जे दौरे जा फोटू आहिनि। ही बि मुंहिंजे ऑफिस जो फोटू आहे ऐं ॿियो वरी ईअं पंहिंजे किताबनि सां गॾु कंहिं किताबनि जे दुकान ते फोटू आहे। ही मुंहिंजे ऑफिस जो फोटू आहे। ही मां मातली में हिकिड़े पार्क में जेको आहे सो फोटू कढायो। ही मुंहिंजो प्यारो दोस्त आहे मोहम्मद अली भट्टी, उन सां गॾु। ही सिंधी अदबी संघ जूं चूंडूं थियूं जंहिंमें असीं खटे आयासीं बिना मुक़ाबले, ही उन जी तस्वीर आहे। ही साईं जी एम साहिब सां गॾु रोशन सुंदर चांडियो, मां ऐं ॿियो सन जो जोयो आहे हिकिड़ो। साईं सुबुह ज्ञानचंद अली साहब सां गॾु मां वेठो आहियां। साईं हमीद सिंधी साहब सां गॾु बस में रू रिहाण में। साईं जाम साकी साहब खे वेलकम कंदे साईं इमदाद हुसैन साहब मूंखे अवार्ड ॾेई रहिया आहिनि। साईं पलीजे साहब सां गॾु मां के अदबी प्रोग्राम में वेठो आहियां। साईं हीरो ठकुर ऐं डॉक्टर मुरलीधर जेठले सां गॾु ॿई इंडिया जा वॾा अदीब आहिनि। ही साईं तनवीर अब्बासी ऐं इमदाद हुसैनी सां गॾु उहे वेठा आहिनि। मां तकरीर करे रहियो आहियां अदबी प्रोग्राम में। हिते मां हीरो ठकुर साहब सां गॾु आहियां। साईं जामी चांडियो सां गॾु
साईं ताज बलोच, रोशन सुंदर चांडियो ऐं मंसूर बुर्ड़ो ऐं मां आहियूं मंज़ूर चैम्बर्स में। इहा मारवी में जेका काविश प्रोग्राम में आई हुई, ही मां पंहिंजा अवॉर्ड आहिनि उहे ॾेखारे रहियो आहियां। ही सिंधी जे सियासतदाननि सां गॾु जेको आहे एहतजाजी धरणे में जेको आहे प्रेस क्लब जे ॿाहिरां वेठा आहियूं। ही सिंध रंग ऐं हालार पारां मूंखे मिलियल सर्टिफिकेट आहे मञता जो। ही मुंहिंजी तस्वीर आहे जेका मां हिकिड़े किरदारु अदा करण खां पोइ कढाई हुई। मूं हाणे जेके ही शेख हयात साहिब जी मज़ार जिते असीं दुआ घुरी रहिया आहियूं सिंध जे सान्यावंद अदीबनि सां गॾु। ही बि मूंखे मिलियल मञता सर्टिफिकेट आहे। हिते मां पंहिंजी नंढड़ी न्याणी आहे मुलारे बि उन सां गॾु आहियां पंहिंजे सरकारी वर्दी में। ही साईं मोलावक चांडे सां गॾु जेको मुंहिंजो पुराणो दोस्त आहे। ही असां ॿोॾ खां पोइ जेको बदीन जे 0 पॉइंट ते वञी इमदाद विराही उन जी तस्वीर आहे संतपत पारां। ही बि इमदादी कैंप जी तस्वीर आहे। असां सामान गॾु कयो वेठा आहियूं। ही डॉक्टर इस्माइल शेख अमानुल्लाह कोरे जो ऐं मुंहिंजी तस्वीर आहे। हिते मां तकरीर करे रहियो आहियां। ही मुंहिंजे स्टेट लाइफ जो दौर आहे जंहिंमें मां एज़ ए कैशियर कमु करे रहियो आहियां। हिते मां मेडिकल कैंप में इंजेक्शन हणी रहियो आहियां। हिते बि मां इंजेक्शन हणी रहियो आहियां मेडिकल कैंप में। हिते मां डिस्पेंसरी अंदरि जेको आहे इंजेक्शन भरे रहियो आहियां। साईं इब्राहिम जो साहब सां गॾु मुंहिंजी इहा तस्वीर आहे। ही साईं इलाही बख़्श काइम खानी मशहूर सियासतदान उन संतपत जे तरफ़ जी सालगिरह जो केक कटे रहिया आहियूं पीर अमजद शाह सां गॾु। ही मुंहिंजी तस्वीर आहे 1988 जी। ही मिठू महरी ऐं कमर राजपर सां गॾु आहियां मां। ही नज़ीर मेमुण कहाणीकार ऐं अशरफ बलोच सां गॾु आहियां मां। ही ग्रुप फोटो आहे रसूल वक्त पलीअ साहब ऐं पंहिंजो बैदल मसरूर ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि साईं। ही मां पाकिस्तान नेशनल सेंटर में तकरीर करे रहियो आहियां। ही साईं मुंहिंजे किताब आवर आवाज़ जो महूरत आहे। साईं नियाज़ मायूनी, इमदाद हुसैनी, ज़वार नकवी, मुख्तियार मलक। ही मां पंहिंजे पुराणे घर जे ॿाहिरां बीठल आहियां। ही मुंहिंजा दोस्त आहिनि डॉक्टर मुश्ताक, गुलाम हुसैन बलोच ऐं डॉक्टर आफ्ताब सुमरो। हिते साईं शाह मोहम्मद शाह सां गॾु आहियां। हिते संतपत जे उहिदेदारनि सां गॾु आहियां। ही सखर में जे कस्टम स्क्वाड वारनि दोस्तनि सां गॾु आहियां। ही सखर में असां मोबाइल स्क्वाड वारनि सां गॾु आहियां मां। ही साईं मशहूर किरदार साईं मामा फैज़ मोहम्मद सां गॾु आहियां मां। ही साईं इस्माइल वसाण खे मां पंहिंजो किताब ॾेई रहियो आहियां, ॾाह मुंहिंजे ॾे जा। ही इंडिया जे अदीबनि सां गॾु मुंहिंजी तस्वीर आहे। ही कोयटा वेंदे जेको आहे सो मुंहिंजी हिकिड़ी तस्वीर आहे। ही असां सखर स्क्वाड में आहियूं पंहिंजी सरकारी गाॾी में वेठल। ही साईं इनायत बलोच सां मुंहिंजी तस्वीर आहे। ही पंहिंजो कमर राजपर ऐं मिठू महरी सां गॾु मां बीठो आहियां। ही सर जान जेकब जी कबर जे ॿाहिरां मां बीठो आहियां जेकमाबाद में।